हिते वांग अपडेट कंदासीं वारा में बिजली जी लोड शेडिंग खिलाफ शहरी रोडन ते निकरी आया आहिनि। शहरनि तरफ़ां शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो हणी सेप्को खिलाफ छिती नारेबाज़ी कई वई आहे। शहरनि जो चवणु आहे त बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग सबबि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। वारा में बिजलीअ जी डिघी लोड शेडिंग खिलाफ शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। शहरनि तरफ़ां शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो हणी सेप्को खिलाफ नारेबाज़ी कई वई आहे। शहरनि जो चवणु आहे त बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग सबबि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। वारा मां वांगे अपडेट कयूं पिया। नाज़रीन, अहम ख़बर जे हवाले सां वारा में बिजलीअ जी लोड शेडिंग खिलाफ शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। शहरनि तरफ़ां शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो हणी सेप्को खिलाफ छिती नारेबाज़ी कई वई आहे। शहरनि जो चवणु आहे त बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग सबबि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। ईद जे ॾिहाड़नि में बि बिजली न हुई, जंहिं सबबि पाणी जी खोट थी वई आहे। शहरी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि जो चवणु आहे त बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग सबबि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। वारा में बिजली जी लोड शेडिंग खिलाफ शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। शहरनि तरफ़ां शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो हणी सेप्को खिलाफ छिती नारेबाज़ी कई वई आहे। शहरनि जो चवणु आहे त बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग सबबि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। वारा में बिजली जी लोड शेडिंग खिलाफ शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। शहरनि तरफ़ां शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो हणी सेप्को खिलाफ छिती नारेबाज़ी कई वई आहे। शहरनि जो चवणु आहे त बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग सबबि ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे वारा में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर असगर मीरासी सां। असगर, अपडेट कजो। शहरनि पारां बिजलीअ जी लोड शेडिंग खिलाफ धरणो हयो वियो आहे। जी निदा, बिल्कुल अव्हांखे ॿुधाईंदो रहां में बिजली जी हथरादू लोड शेडिंग खिलाफ शहरनि पारां शहीद फाज़िल राहू चौक ते निकिरण उस में धरणो हयो आहे। ऐं हिन धरणे जी अॻवानी यासीन बुगियो, गफ़ार मिर्ज़त ऐं मुंहिंजो इहो चवणु आहे त वारे मुस्तक़िल 7 ॾींहंनि खां बिजली जेका उहा लोड शेडिंग आहे, उहा बिजली न आहे। पहिरियां इहो चए पियो त जेका आहे 1,20,000 kV जेके पोल किरियल हुया, उन सां 4 ॾींहं बिजली न ॾिनी वई। पोइ उन ॾींहं खां पोइ जेके बहाल थिया त बिजली जेका उहा नथी न 24 कलाकनि मां सिर्फ़ु 2 कलाक बिजली ॾी। बाक़ी त बिजली लोड शेडिंग जेका उहा जारी आहे। हिननि हालातुनि खां मुतालबो कयो आहे त पोइ त वारा शहर खे बिजली जेका उहा ॾिनी वञे, छो त बिजली न हुजण सबबि घरनि ताईं पाणी जेको आहे उहो नथो पहुचे। ऐं सख़्तु गर्मी में जेके नंढा मासूम ॿार आहिनि उहा बीमारी बि मलेरिया में जकड़जी विया आहिनि। ऐं चमड़ी जूं मुख़्तलिफ़ बीमारी जेके उन्हनि में जकड़जी विया आहिनि। ऐं जेकी ज़िंदगी आहे उहा मफ़लूज बणिजी वई आहे। असांखे कहिड़ो डोर हुकूमत जेका लोड़ाए पई, हिननि हालातुनि खां मुतालबो कयो त थोरी थोरी वारा शहर जी बिजली बहाल करे ऐं ज़िंदगी जेकी आहे उहा गुज़ारण जो मौक़ो। ठीकु आहे असगर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।